بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। يا أيها الذين آمنوا أوفوا بالعقود أحلت لكم بهيمة الأنعام إلا ما يتلى عليكم غير محل الصيد وأنتم حرم إن الله يحكم ما يريد। ए मोमिनो तव्हां पंहिंजनि कयल वाइदनि खे पूरो करियो। तव्हां लाइ चौपाया जानवर हलाल कया विया मगर उहे जानवर जेके तव्हां ते क़ुरान करीम में हराम कया विया। ऐं इहराम जी सूरत में शिकार हलाल न समझो। बेशक अल्लाह ताला जेको चाहे हुकुम करे थो। يا أيها الذين آمنوا لا تحلوا شعائر الله ولا الشهر الحرام ولا الهدي ولا القلائد ولا آمين البيت الحرام يبتغون فضلا من ربهم ورضوانا وإذا حللتم فاصطادوا ولا يجرمنكم شنآن قوم أن صدوكم عن المسجد الحرام أن تعتدوا وتعاونوا على البر والتقوى ولا تعاونوا على الإثم والعدوان واتقوا الله إن الله شديد العقاب। ए मोमिनो तव्हां हज जे अहकामनि में रुकावट न विझो ऐं हज जे महीननि में जंग खे हलाल न समझो ऐं कुर्बानी जे जानवर खे न रोकियो ख़ुसूसन निशान कयल कुर्बानी ऐं न उन्हनि हाजिन खे रोकियो जेके बैतुल्लाह जी हाज़िरी लाइ अचनि था। उहे अल्लाह जे फज़ल ऐं रज़ामत जा तलबगार आहिनि। ऐं जॾहिं इहराम लाहियो पोइ भले शिकार करियो ऐं तव्हांखे क़ौम जी दुश्मनी न उभारे जो तव्हां उन्हनि खे बैतुल्लाह जी ज़ियारत खां रोके हद खां वधो ऐं नेकी ऐं परहेज़गारी ते हिक ॿिए सां ताउन करियो ऐं गुनाह ऐं ज़्यादती ते हिक ॿिए सां ताउन न करियो ऐं अल्लाह ताला जो ख़ौफ़ करियो। बेशक अल्लाह सख़्त अज़ाब कंदड़ आहे। حرمت عليكم الميتة والدم ولحم الخنزير وما أهل لغير الله به والمنخنقة والموقوذة والمتردية والنطيحة وما أكل السبع إلا ما ذكيتم وما ذبح على النصب وأن تستقسموا بالأزلام ذلكم فسق اليوم يئس الذين كفروا من دينكم فلا تخشوهم واخشون اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا فمن اضطر في مخمصة غير متجانف لإثم فإن الله غفور رحيم। तव्हांजे मथां हराम कयो वियो मुर्दार जानवर ऐं सीर वारो रत ऐं सूअर जो गोश्त ऐं जंहिं जानवर जे कुहण वक़्तु गैरुल्लाह जो नालो वरितो वियो ऐं घुटो ॾिनल जानवर ऐं मुॾे औज़ार सां मुअल जानवर ऐं किरी मुअल जानवर ऐं सिंग सां मुअल जानवर ऐं जंहिं जानवर खे ॿिए फाड़ींदड़ जानवर खाधो मगर जेकॾहिं तव्हां उन्हनि जानवरनि खे हलाल करे वरितो ऐं जेको जानवर बुत जे नाले कयो वियो उहो बि हराम आहे ऐं तीरनि सां क़िस्मत आज़माई करणु हराम आहे। इहे कम सरकशी जा आहिनि। अॼु ॾींहुं काफ़र तव्हांजे दीन खां नाउमेद थी विया पोइ तव्हां काफ़रनि खां न ॾिजो ऐं ख़ालिस अल्लाह खां ॾिजो। अॼु ॾींहुं अल्लाह ताला मदद फरमाए तव्हां लाइ तव्हांजे दीनी अहकामनि खे मुकमिल कयो ऐं तव्हां ते अल्लाह पंहिंजूं नेमतूं पूरियूं कयूं ऐं तव्हां लाइ दीन इस्लाम पसंदि फरमायो। पोइ जेको माण्हू मजबूर थी हराम खाए थो बुख जी सूरत में न लाड़ो कंदड़ गुनाह जे तरफ़ पोइ बेशक अल्लाह गफूर रहीम आहे। يسألونك ماذا أحل لهم قل أحل لكم الطيبات وما علمتم من الجوارح مكلبين تعلمونهن مما علمكم الله فكلوا مما أمسكن عليكم واذكروا اسم الله عليه واتقوا الله إن الله سريع الحساب। ए हबीब तव्हां खां सवाल कनि था कहिड़ियूं शयूं हुननि लाइ हलाल कयूं वयूं तव्हां फरमायो पाक शयूं तव्हां लाइ हलाल कयूं वयूं
ऐं जिन जानवर खे तव्हां शिकार सेखारियो था उन्हनि जो कयल शिकार बि हलाल आहे। तव्हां उन्हनि जानवरनि खे सेखारियो था जीअं तव्हांखे अलाह सेखारियो आहे, पोइ तव्हां खाओ जेको उन्हनि जानवरनि पकड़ियो ऐं अलाह जो नालो उन ते वठो ऐं अलाह खां ख़ौफ़ करियो, बेशक अलाह जल्द हिसाब कंदड़ आहे। اليوم أحل لكم الطيبات وطعام الذين أوتوا الكتاب حل لكم وطعامكم حل لهم والمحصنات من المؤمنات والمحصنات من الذين أوتوا الكتاب من قبلكم إذا آتيتموهن أجورهن محصنين غير مسافحين ولا متخذي أخدان ومن يكفر بالإيمان فقد حبط عمله وهو في الآخرة من الخاسرين. अॼु ॾींहुं तव्हां लाइ पाक लज़ीज़ शयूं हलाल कयूं वयूं ऐं अहले किताब जी कुठी बिस्मिल्लाह अल्लाह अकबर सां कोहनि त तव्हां लाइ हलाल आहे ऐं तव्हांजा ताम उन्हनि लाइ हलाल आहिनि ऐं पाक दामन औरतूं मोमिननि मां या अहले किताब मां तव्हां मुस्लमान लाइ हलाल आहिनि जॾहिं तव्हां उन्हनि जा महर अदा करियो, नेकोकार हुजनि न बदकार ऐं न पोशीदह दोस्ती रखंदड़। ऐं जेको माण्हू शरीयत इस्लामी जो इनकार करे थो पोइ उन जा सभु अमल चट थी विया ऐं आख़िरत में उहो नुक़सान वारनि मां आहे। يا أيها الذين آمنوا إذا قمتم إلى الصلاة فاغسلوا وجوهكم وأيديكم إلى المرافق وامسحوا برؤوسكم وأرجلكم إلى الكعبين وإن كنتم جنبا فاطهروا وإن كنتم مرضى أو على سفر أو جاء أحد منكم من الغائط أو لامستم النساء فلم تجدوا ماء فتيمموا صعيدا طيبا فامسحوا بوجوهكم وأيديكم منه ما يريد الله ليجعل عليكم من حرج ولكن يريد ليطهركم وليتم نعمته عليكم لعلكم تشكرون. ए मोमिनो, जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ण जो इरादो करियो पोइ तव्हां पंहिंजनि मुंहनि खे धो ऐं ॿाहुनि खे ठूंठुनि समेत धोओ ऐं पंहिंजनि मथनि जी मख करियो ऐं पंहिंजनि पेरनि खे टिणी समेत धोओ ऐं जेकॾहिं तव्हां गुस्ल जी हालत में आहियो पोइ समूरे बदन खे पाक करियो ऐं जेकॾहिं तव्हां मरीज़ आहियो या तव्हां मुसाफ़िर आहियो या तव्हां मां को क़ज़ा हाजत करे आयो हुजे या तव्हां घरवारनि सां हमबिस्तरी कई हुजे पोइ तव्हांखे पाणी न मिले पोइ पाक मिटीअ सां तव्हां तयमम करियो, पोइ पंहिंजनि मुंहनि ऐं ॿाहुनि जी उन ई मिटीअ सां मख करियो। अलाह ताला तव्हांजी तंगी नथो चाहे ऐं पर अलाह ताला चाहे थो त तव्हांखे पाक करे ऐं तव्हां ते पंहिंजूं नेमतूं पूरियूं फरमाए तांजो तव्हां शुक्रगुज़ार थियो। واذكروا نعمة الله عليكم وميثاقه الذي واثقكم به إذ قلتم سمعنا وأطعنا واتقوا الله إن الله عليم بذات الصدور. ऐं तव्हां पंहिंजे मथां अलाह जो नेमतूं यादि करियो ऐं अलाह सां कयल पके वाइदे खे बि यादि करियो जेको तव्हां खां पकी तरह वरितो वियो जॾहिं तव्हां चयो असां हुकुम ॿुधो ऐं असां फर्मा बरदारी कंदासीं ऐं अलाह खां ॾिजो, बेशक अलाह सीने जे अंदर राज़नि खे ॼाणंदड़ आहे। يا أيها الذين آمنوا كونوا قوامين لله شهداء بالقسط ولا يجرمنكم شنآن قوم على ألا تعدلوا اعدلوا هو أقرب للتقوى واتقوا الله إن الله خبير بما تعملون. ए मोमिनो, अलाह जे अहकामनि ते पूरा रहो, इंसाफ़ सां शाहिदी ॾियो ऐं तव्हांखे दुश्मन क़ौम जी दुश्मनी न उभारे जो तव्हां इंसाफ़ न करियो। तव्हां इंसाफ़ करियो, इंसाफ़ करणु परहेज़गारी खे वेझो आहे ऐं अलाह खां ॾिजो, बेशक अलाह तव्हांजे अमलनि खां खबरदार आहे. وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة وأجر عظيم. अलाह ताला नेकोकार मोमिननि सां बख़्शिश ऐं अजर अज़ीम जो वाइदो फरमायो आहे. والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب الجحيم. ऐं जिन माण्हू कुफ़ुर कयो ऐं असां जिन आयतुनि खे न मञियो
इहे जहन्नमी आहिनि يا أيها الذين آمنوا اذكروا نعمة الله عليكم إذ هم قوم أن يبسطوا إليكم أيديهم فكف أيديهم عنكم واتقوا الله وعلى الله فليتوكل المؤمنون اے مومنو अल्लाह जी नेमत खे यादि करियो जेका तव्हांखे अता थी जॾहिं हिकु क़ौम इरादो कयो त तव्हांखे तबाह कनि अल्लाह ताला तव्हां खां उन्हनि जा हथ रोकिया ऐं अल्लाह खां तव्हां ॾिजो ऐं अल्लाह ते पोइ भले त मोमिन तवकल कनि ولقد أخذ الله ميثاق بني إسرائيل وبعثنا منهم 12 نقيبا وقال الله إني معكم لئن أقمتم الصلاة وآتيتم الزكاة وآمنتم برسلي وعزرتموهم وأقرضتم الله قرضا حسنا لأكفرن عنكم سيئاتكم ولأدخلنكم جنات تجري من تحتها الأنهار فمن كفر بعد ذلك منكم فقد ضل سواء السبيل ऐं बेशक अल्लाह ताला बनी इसराइल खां वाइदो वरितो ऐं असां उन्हनि मां 12 अॻुवान मुक़ररु कया ऐं अल्लाह ताला फरमायो बेशक आऊं तव्हां सां गॾु आहियां जेकॾहिं तव्हां निमाज़ पढ़ी ऐं ज़कात अदा कई ऐं मुंहिंजनि रसूलनि ते ईमान आंदो ऐं उन्हनि जी तहज़ीम कई ऐं जेकॾहिं तव्हां अल्लाह जी राह में ख़र्च करियो था त ज़रूर आऊं तव्हांजा गुनाह माफ़ कंदुसि ऐं ज़रूर आऊं तव्हांखे बिश्त में दाख़िल कंदुसि जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं पोइ जंहिं माण्हू उन बैदि तव्हां मां रसूलनि जो इनकार कयो पोइ बेशक उहो सिधे रस्ते तां गुमराह थियो فبما نقضهم ميثاقهم لعناهم وجعلنا قلوبهم قاسية يحرفون الكلم عن مواضعه ونسوا حظا مما ذكروا به ولا تزال تطلع على خائنة منهم إلا قليلا منهم فاعف عنهم واصفح إن الله يحب المحسنين पोइ वाइदे ख़िलाफ़ी सबबां असां उन्हनि खे पंहिंजी रहमत खां परे कयो ऐं असां उन्हनि जूं दिलियूं सख़्त कयूं रसूल अरबी जी तारीफ़ तौरात मां लिकाइनि था ऐं घणो हिसो नसीहत जो विसारे छॾियो ऐं हमेशह रसूल अरबी उन्हनि जी ख़यानतुनि ते वाक़िफ़ आहिनि मगर थोरा यहूदियुनि मां ईमान आणनि था पोइ तव्हां उन्हनि खे माफ़ करियो ऐं दरगुज़र करियो बेशक अल्लाह ताला नेकोकारनि सां मुहबत रखे थो ومن الذين قالوا إنا نصارى أخذنا ميثاقهم فنسوا حظا مما ذكروا به فأغرينا بينهم العداوة والبغضاء إلى يوم القيامة وسوف ينبئهم الله بما كانوا يصنعون ऐं के माण्हू उहे आहिनि जेके चवनि था त तहक़ीक़ असां ईसाई आहियूं असां उन्हनि खां रसूल अरबी ते ईमान आणण जो वाइदो वरितो पोइ इहा नसीहत विसारे छॾियाऊं पोइ क़यामत ताईं असां उन्हनि जी पाण में दुश्मनी ऐं हसद लाज़िम करे छॾियो ऐं अल्लाह ताला जल्दी उन्हनि खे ॿुधाईंदो जेकी कुझु कंदा हुआ يا أهل الكتاب قد جاءكم رسولنا يبين لكم كثيرا مما كنتم تخفون من الكتاب ويعفو عن كثير قد جاءكم من الله نور وكتاب مبين اے اہل किताब जा बेशक तव्हां वटि रसूल अरबी तशरीफ़ फरमा थिया पाण करीम बयान कनि था तव्हां लाइ घणियूं शयूं जेके तव्हां किताब यानी तौरात ऐं इंजील मां लिकायो था ऐं घणियूं ॻाल्हियूं तव्हांखे माफ़ फरमाइनि था बेशक तव्हां वटि आया अल्लाह जे तरफ़ां रसूल अरबी ऐं क़ुरान करीम يهدي به الله من اتبع رضوانه سبل السلام ويخرجهم من الظلمات إلى النور بإذنه ويهديهم إلى صراط مستقيم अल्लाह ताला रसूल अरबी जी मरफत हिदायत फरमाए थो उन ई माण्हू खे जे रसूल अरबी ते ईमान आंदो ऐं शरीयत पाक ते हलियो ऐं अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे ऊंधाई मां कढी रोशनी ॾांहुं पंहिंजे हुकुम सां आणे थो ऐं उन्हनि माण्हुनि खे
ऐं रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ फरमाए थो। لقد كفر الذين قالوا إن الله هو المسيح ابن مريم قل فمن يملك من الله شيئا إن أراد أن يهلك المسيح ابن مريم وأمه ومن في الأرض جميعا ولله ملك السماوات والأرض وما بينهما يخلق ما يشاء والله على كل شيء قدير. तहक़ीक़ काफ़रनि चयो बेशक अल्लाह ताला ई ईसा पुट मरियम जो आहे। रसूल अरबी तव्हां फरमायो कोई अल्लाह खां केरु बचाए सघे थो जेकॾहिं इरादो फरमाए अल्लाह ताला ईसा पुट मरियम ऐं संदसि वालिद खे हलाक करण ॾियो ऐं जेके शयूं ज़मीन में आहिनि ऐं अल्लाह ताला लाइ मिल्कियत आहे आसमाननि ऐं ज़मीनुनि जी ऐं जेकी कुझु उन्हनि जे विच में आहे उहो अल्लाह जेको चाहे पैदा फरमाए थो ऐं अल्लाह ताला हर शइ ते قادر आहे. وقالت اليهود والنصارى نحن أبناء الله وأحباؤه قل فلم يعذبكم بذنوبكم بل أنتم بشر ممن خلق يغفر لمن يشاء ويعذب من يشاء ولله ملك السماوات والأرض وما بينهما وإليه المصير. ऐं यहूदनि ऐं नसारनि चयो असीं अल्लाह जा पुट ऐं पसंदीदा आहियूं। ए हबीब तव्हां फरमायो पोइ कहिड़े सबब मां अल्लाह ताला तव्हांखे गुनाहनि जे करे अज़ाब थे कयो भले तव्हां अल्लाह जा पैदा कयल इंसान आहियो जंहिंखे चाहे बख़्श करे ऐं जंहिंखे चाहे अज़ाब करे थो ऐं अल्लाह ताला लाइ मिल्कियत आहे आसमान ऐं ज़मीनुनि जी ऐं जेकी कुझु उन ॿिन्ही जे विच में आहे ऐं अल्लाह ॾांहुं मोटणो आहे. يا أهل الكتاب قد جاءكم رسولنا يبين لكم على فترة من الرسل أن تقولوا ما جاءنا من بشير ولا نذير فقد جاءكم بشير ونذير والله على كل شيء قدير. ए अहले किताब जा तहक़ीक़ तव्हां वटि आयो रसूल अरबी ख़ातमुन नबीयीन थी जेको तव्हां लाइ बयान करे थो मतां तव्हां चओ न आयो असां वटि को पैगंबर पोइ बेशक तव्हां वटि बशीर ऐं नज़ीर तशरीफ़ फरमा थियो ऐं अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे. وإذ قال موسى لقومه يا قوم اذكروا نعمة الله عليكم إذ جعل فيكم أنبياء وجعلكم ملوكا وآتاكم ما لم يؤت أحدا من العالمين. ए हबीब तव्हां यादि करियो जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम खे चयो ए मुंहिंजी क़ौम तव्हां अल्लाह जूं नेमतूं यादि करियो जो तव्हां मां पैगंबर पैदा कयाई ऐं तव्हां मां बादशाह पैदा कयाई ऐं उहे नेमतूं तव्हांखे ॾिनाई जो उन दौर में कंहिंखे न ॾिनाई. يا قوم ادخلوا الأرض المقدسة التي كتب الله لكم ولا ترتدوا على أدباركم فتنقلبوا خاسرين. मूसा फरमायो ए मुंहिंजी क़ौम तव्हां बैतुल मुक़दस में दाख़िल थियो अल्लाह ताला तव्हां लाइ बैतुल मुक़दस में रहण फर्ज़ कयो आहे ऐं न मोटो तव्हां पुठी भर पोइ तव्हां मोटंदा नुक़सान वारी हालत में. قالوا يا موسى إن فيها قوما جبارين وإنا لن ندخلها حتى يخرجوا منها فإن يخرجوا منها فإنا داخلون. अर्ज़ कयऊं ए मूसा बेशक उन ई शहर में ताक़त वारी क़ौम रहंदड़ आहे ऐं बेशक असीं हरगिज़ दाख़िल न थींदासीं जेसि ताईं उहे इन ई शहर मां न निकिरनि पोइ जेकॾहिं इहे हितां निकिता पोइ बेशक असीं दाख़िल थींदासीं. قال رجلان من الذين يخافون أنعم الله عليهم ادخلوا عليهم الباب فإذا دخلتموه فإنكم غالبون وعلى الله فتوكلوا إن كنتم مؤمنين. उन्हनि मां ॿिनि माण्हुनि चयो जिन अल्लाह खां ख़ौफ़ कयो थे ऐं अल्लाह उन्हनि ते नेमत कई उन्हनि चयाऊं तव्हां शहर जे दरवाज़े में दाख़िल थियो पोइ जंहिं वक़्तु तव्हां दाख़िल थिया पोइ बेशक तव्हां ग़ालिब आहियो
ऐं अलाह ते तवकल करियो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। قالوا يا موسى إنا لن ندخلها أبدا ما داموا فيها فاذهب أنت وربك فقاتلا إنا هاهنا قاعدون अर्ज़ कयऊं हे मूसा असीं हरगिज़ न दाख़िल थींदासीं हमेशह जेसि ताईं उहे ताक़तवर उन शहर में हूंदा पोइ तूं ऐं तुंहिंजो रब वञी उन्हनि खे क़त्ल करियो बेशक असीं हिते वेंदड़ आहियूं। قال رب إني لا أملك إلا نفسي وأخي فافرق بيننا وبين القوم الفاسقين मूसा अर्ज़ कयो ए मुंहिंजा रब बेशक आऊं नथो मालिक थियां मगर पंहिंजो पाण ऐं पंहिंजे भाउ हारून जो पोइ असांखे ऐं असांजी गुनहगार क़ौम खे जुदा कर। قال فإنها محرمة عليهم 40 سنة يتيهون في الأرض فلا تأس على القوم الفاسقين अल्लाह ताला फरमायो ओ बेशक असां उन्हनि ते 40 साल बैतुल मुक़द्दस में दाख़िल थियण हराम कयो परेशान फिरंदड़ 30 जी ज़मीन में पोइ तव्हां दुख न करियो गुनाहगार क़ौम ते। واتل عليهم نبأ ابني آدم بالحق إذ قربا قربانا فتقبل من أحدهما ولم يتقبل من الآخر قال لأقتلنك قال إنما يتقبل الله من المتقين ऐं हे हबीब तव्हां यहूदियुनि खे हज़रत आदम जे ॿिनि पुटनि जी ख़बर पढ़ी ॿुधायो जॾहिं उन्हनि मां हर हिकु कुर्बानी पेश कई पोइ हाबील जी कुर्बानी क़बूल थी ऐं काबिल जी क़बूल न थी। काबिल चयो कसम सां आऊं तोखे ज़रूरु क़त्ल कंदुसि। हाबील चयो अल्लाह फ़क़ति परहेज़गारनि खां कुर्बानी क़बूल करे थो। لئن بسطت إلي يدك لتقتلني ما أنا بباسط يدي إليك لأقتلك إني أخاف الله رب العالمين जेकॾहिं तो पंहिंजे हथ खे मुंहिंजे तरफ़ क़त्ल करण लाइ वधायो त आऊं तोॾां हथ न वधाईंदुसि उन ई लाइ जो तोखे क़त्ल करियां बेशक आऊं अल्लाह रब्बुल आलमीन खां ख़ौफ़ करियां थो। إني أريد أن تبوء بإسمي وإسمك فتكون من أصحاب النار وذلك جزاء الظالمين बेशक आऊं इरादो करियां थो त तूं मुंहिंजे क़त्ल जे गुनाह में ऐं बेफ़रमानी हसद सबबा गिरफ़्तार थी पोइ तूं जहन्नम मां थींदे ऐं इहा जज़ा आहे ज़ालिमनि जी। فطوعت له نفسه قتل أخيه فقتله فأصبح من الخاسرين नेठ काबिल खे पंहिंजे भाउ हाबील जे क़त्ल ते संदसि नफ़्स उभारियो पोइ उनखे क़त्ल कयाईं पोइ पाण फिरी थियो नुक़सान वारनि मां। فبعث الله غرابا يبحث في الأرض ليريه كيف يواري سوءة أخيه قال يا ويلتى أعجزت أن أكون مثل هذا الغراب فأواري سوءة أخي فأصبح من النادمين अल्लाह ताला हिकु कांग खे मोकिलियो ज़मीन ते उन कांग ज़मीन खे खोटियो इन लाइ त काबिल ॾिसे त पंहिंजे भाउ जो लाश कीअं दफ़न कजे। काबिल चयो अफ़सोस काश आऊं हिन कांग जहिड़ो हुजां हा पोइ आऊं पंहिंजे भाउ जो लाश पूरियां हा पोइ भाउ जे क़त्ल सबबां फिरी पिशेमान थियो। من أجل ذلك كتبنا على بني إسرائيل أنه من قتل نفسا بغير نفس أو فساد في الأرض فكأنما قتل الناس جميعا ومن أحياها فكأنما أحيا الناس جميعا ولقد جاءتهم رسلنا بالبينات ثم إن كثيرا منهم بعد ذلك في الأرض لمسرفون इन ई सबबा असां बनी इसराइल ते लिखी छॾियो त जंहिं माण्हू इरादे सां ॿिए माण्हू खे क़त्ल कयो बग़ैर क़िसास जे या ज़मीन में फसाद जे पोइ गोया उन ई सभई माण्हू क़त्ल करे छॾिया ऐं जे शख़्स हिकु माण्हू जी जान बचाई उन गोया सभिनी माण्हू खे बचायो ऐं बेशक आया उन्हनि वटि पैगंबर असांजा चिटनि दलीलनि सां पोइ बेशक उन्हनि मां घणा माण्हू पैगंबरनि जे अचण खां पोइ बि ज़मीन में यकीनन हद खां वधंदड़
आहिनि. إنما جزاء الذين يحاربون الله ورسوله ويسعون في الأرض فسادا أن يقتلوا أو يصلبوا أو تقطع أيديهم وأرجلهم من خلاف أو ينفوا من الأرض ذلك لهم خزي في الدنيا ولهم في الآخرة عذاب عظيم. हीअ सज़ा उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके अलाह ताला ऐं रसूल अरबी जे दोस्तनि सां जंग कनि था ऐं ज़मीन में फसाद कनि था त उन्हनि खे क़त्ल कयो वञे या फांसी ॾिनी वञे या उन्हनि जे हिकु पासे जो हथ ऐं ॿिए पासे जो पेर कटियो वञे या उन्हनि खे शहर निकारे ॾिनी वञे. इहो अज़ाब उन्हनि माण्हुनि लाइ दुनिया में ख़्वारी आहे ऐं आख़िरत में उन्हनि लाइ तमामु वॾो अज़ाब आहे. إلا الذين تابوا من قبل أن تقدروا عليهم فاعلموا أن الله غفور رحيم. मगर उहे माण्हू जेके तौबा ताइब थिया गिरफ़्तार थियण खां अॻु में पोइ तव्हां मालूम करियो बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ बाज़ारो आहे. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وابتغوا إليه الوسيلة وجاهدوا في سبيله لعلكم تفلحون. ए मोमिनो अल्लाह ताला खां ॾिजो ऐं अल्लाह जे दरबार में पंहिंजे लाइ वसीलो तलब करियो ऐं अल्लाह ताला जी राह में जिहाद करियो त यकीनन तव्हां कामयाब थींदा. إن الذين كفروا لو أن لهم ما في الأرض جميعا ومثله معه ليفتدوا به من عذاب يوم القيامة ما تقبل منهم ولهم عذاب أليم. बेशक जिन माण्हू कुफर कयो बिलफर्ज़ जेकॾहिं इहे ज़मीन में जेके शयूं आहिनि उहे सभई ऐं उन जेतिरियूं ॿियूं शयूं अलाह जे अज़ाब खां जेको क़यामत जे ॾींहुं कयो वेंदो फिदियो ॾियनि त बि उन्हनि खां क़बूल न कयो वेंदो ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे. يريدون أن يخرجوا من النار وما هم بخارجين منها ولهم عذاب مقيم. जहन्नम जी बाहि खां निकिरण जो इरादो कंदा हालांकि उहे जहन्नम मां निकिरंदड़ नाहिनि ऐं उन्हनि लाइ हमेशह जो अज़ाब आहे. والسارق والسارقة فاقطعوا أيديهما جزاء بما كسبا نكالا من الله والله عزيز حكيم. चोरी कंदड़ मर्द हुजे या औरत पोइ तव्हां उन्हनि जा हथ कटियो इहा जज़ा संदन अमलनि जी आहे ऐं अलाह जे तरफ़ां अज़ाब आहे ऐं अलाह غالب حکمت वारो आहे. فمن تاب من بعد ظلمه وأصلح فإن الله يتوب عليه إن الله غفور رحيم. पोइ जेको शख़्स तौबा ताइब थियो ज़ुल्म करण खां पोइ नेकी कई पोइ बेशक अलाह ताला उन ते महिरबान थिए थो बेशक अलाह ताला बख़्शींदड़ बाज़ारो आहे. ألم تعلم أن الله له ملك السماوات والأرض يعذب من يشاء ويغفر لمن يشاء والله على كل شيء قدير. छा तव्हां मालूम न कयो त बेशक अलाह ताला लाइ मुल्क आहे आसमाननि जो ऐं ज़मीनुनि जो जंहिंखे चाहे अज़ाब करे ऐं जंहिंखे चाहे बख़्श फरमाए ऐं अलाह ताला हर शइ ते क़ादिर आहे. يا أيها الرسول لا يحزنك الذين يسارعون في الكفر من الذين قالوا آمنا بأفواههم ولم تؤمن قلوبهم ومن الذين هادوا سماعون للكذب سماعون لقوم آخرين لم يأتوك يحرفون الكلم من بعد مواضعه يقولون إن أوتيتم هذا فخذوه وإن لم تؤتوه فاحذروا ومن يرد الله فتنته فلن تملك له من الله شيئا أولئك الذين لم يرد الله أن يطهر قلوبهم لهم في الدنيا خزي ولهم في الآخرة عذاب عظيم. اے रसूल अरबी तव्हां खे ॾुख न थिए उन्हनि माण्हुनि जो जेके कुफर में तकड़ कनि था उन्हनि माण्हुनि मां जेके
पंहिंजे ज़बान सां चवनि था त असां ईमान आंदो ऐं नथा ईमान आणनि कल्ब उन्हनि जा ऐं उन्हनि माण्हुनि मां जेके यहूदी थिया उहे चङी तरह पादरनि जे कूड़नि खे ॿुधनि था ऐं ॿियनि माण्हुनि जा कूड़ चङी तरह क़बूल कनि था ऐं रसूल अरबी वटि नथा अचनि अल्लाह ताला जे हुकमनि खे तब्दील कनि था पंहिंजी जाइ तां यहूदी चवनि था जेकॾहिं ज़िना मुतलिक़ कोड़नि हणण जो हुकुम रसूल अरबी ॾे त क़बूल कजो ऐं जेकॾहिं संसार करण जो हुकुम ॾे त क़बूल न कजो ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करणु चाहे थो पोइ तव्हां हरगिज़ अल्लाह जी कंहिं शइ जा उन्हनि लाइ मालिक नथा थियो। इहे उहे माण्हू आहिनि जिन लाइ अल्लाह ताला नथो चाहे जो इन्हनि जूं दिलियूं साफ़ करे। इन्हनि लाइ दुनिया में ख़्वारी आहे ऐं इन्हनि लाइ आख़िरत में तमामु वॾो अज़ाब आहे। سماعون للكذب أكالون للسحت فإن جاءوك فاحكم بينهم أو أعرض عنهم وإن تعرض عنهم فلن يضروك شيئا وإن حكمت فاحكم بينهم بالقسط إن الله يحب المقسطين। इहे घणो कूड़ ॿुधंदड़ वॾा हराम खाईंदड़ आहिनि। पोइ बिलफर्ज़ जेकर इहे तव्हां अचनि पोइ तव्हां उन्हनि जे विच में फ़ैसिलो फरमायो या उन्हनि खे जवाबु ॾियो ऐं जेकर तव्हां उन्हनि खे जवाबु ॾिनो त तव्हांखे कंहिं शइ जो नुक़सानु न ॾेई सघंदा ऐं जेकर तव्हां फ़ैसिलो करियो त पोइ इंसाफ़ मूजिबि उन्हनि जे विच में फ़ैसिलो करियो। बेशक अल्लाह ताला इंसाफ़ कंदड़नि सां मोहबत रखे थो। وكيف يحكمونك وعندهم التوراة فيها حكم الله ثم يتولون من بعد ذلك وما أولئك بالمؤمنين। ऐं कीअं तव्हां खां फ़ैसिलो कराइनि था हालांकि इन्हनि वटि तौरात मौजूदु आहे उन ई में अल्लाह जा हुकुम आहिनि। इहे अहकामनि पहुचाइण खां पोइ बि मुंहुं मोड़नि था ऐं इहे मोमिन न आहिनि। إنا أنزلنا التوراة فيها هدى ونور يحكم بها النبيون الذين أسلموا للذين هادوا والربانيون والأحبار بما استحفظوا من كتاب الله وكانوا عليه شهداء فلا تخشوا الناس واخشوني ولا تشتروا بآياتي ثمنا قليلا ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الكافرون। बेशक असां तौरात नाज़िल फरमायो जंहिंमें हिदायत ऐं अहकामात आहिनि। फ़ैसिलो कयूं ते इन ई सां फरमा बरदार पैगंबरनि इबादत गुज़ार माण्हुनि ऐं ॼाणुनि माण्हुनि यहूदियुनि लाइ। इन ई करे यहूदियुनि खां तौरात जी हिफ़ाज़त तलब कई वई ऐं उहे उन ई ॻाल्हि ते शाहिद हुआ। पोइ तव्हां यहूदियो माण्हू खां न ॾिजो ऐं ख़ासि मूंखां ॾिजो ऐं मुंहिंजनि आयतुनि जी एवज़ थोरो मुल्ह न वठो ऐं जेके माण्हू अल्लाह ताला जे नाज़िल कयल हुकुम मूजिबि फ़ैसिलो नथा कनि पोइ उहे काफ़िर आहिनि। وكتبنا عليهم فيها أن النفس بالنفس والعين بالعين والأنف بالأنف والأذن بالأذن والسن بالسن والجروح قصاص فمن تصدق به فهو كفارة له ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الظالمون। ऐं असां तौरात में यहूदियुनि ते फ़र्ज़ मुक़ररु कयो त बेशक माण्हू जे एवज़ माण्हू क़त्ल कयो वेंदो। अख जे एवज़ अख ऐं नक जे एवज़ नक ऐं कन जे एवज़ कन ऐं ॾंद जे एवज़ ॾंद ऐं ज़ख़्मनि में बि क़िसास आहे। पोइ जेको माण्हू ख़ुशीअ सां माफ़ करे थो पोइ अल्लाह ताला माफ़ कंदड़ जा गुनाह माफ़ फरमाए थो ऐं जेके माण्हू अल्लाह जे नाज़िल कयल हुकुम मूजिबि फ़ैसिलो नथा कनि पोइ उहे ज़ालिम आहिनि। وقفينا على آثارهم بعيسى ابن مريم مصدقا لما بين يديه من التوراة وآتيناه الإنجيل فيه هدى ونور ومصدقا لما بين يديه من التوراة
وهدى وموعظة للمتقين. ऐं उन्हनि पैगंबरनि खां पोइ असां ईसा पुट मरियम खे मोकिलियो जंहिं पाण खां अॻु में आयल तौरात जी तस्दीक कई ऐं असां ईसा खे इंजील अता फरमायो उन में हिदायत ऐं नूर आहे ऐं इंजील तस्दीक कंदड़ आहे पाण खां अॻु में आयल तौरात जी ऐं परहेज़गारनि लाइ इंजील में हिदायत ऐं नसीहत आहे. وَلْيَحْكُمْ أَهْلُ الْإِنجِيلِ بِمَا أَنزَلَ اللَّهُ فِيهِ وَمَنْ لَمْ يَحْكُمْ بِمَا أَنزَلَ اللَّهُ فَأُولَئِكَ هُمُ الْفَاسِقُونَ. ऐं भले फ़ैसिलो कनि हा उन ज़माने में इंजील वारा उन्हनि हुकुमनि सां जेके अल्लाह इंजील में नाज़िल फरमाया हुआ ऐं जेके माण्हू अल्लाह जे नाज़िल कयल हुकुम मूजिब फ़ैसिलो नथा कनि पोइ उहे गुनाहगार आहिनि. وَأَنزَلْنَا إِلَيْكَ الْكِتَابَ بِالْحَقِّ مُصَدِّقًا لِمَا بَيْنَ يَدَيْهِ مِنَ الْكِتَابِ وَمُهَيْمِنًا عَلَيْهِ فاحكم بينهم بما أنزل الله ولا تتبع أهواءهم عما جاءك من الحق لكل جعلنا منكم شرعة ومنهاجا ولو شاء الله لجعلكم أمة واحدة ولكن ليبلوكم فيما آتاكم فاستبقوا الخيرات إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم فيه تختلفون. ऐं असां नाज़िल फरमायो रसूल अरबी ॾांहुं क़ुरान करीम हक़ सां जेको तस्दीक कंदड़ आहे अॻियनि किताबनि जी ऐं शाहिद आहे उन्हनि ते पोइ रसूल अरबी तव्हां उन्हनि जे विच में फ़ैसिलो करियो क़ुरान मूजिब ऐं तव्हां उन्हनि जे सदुनि जी ताबेदारी हक़ अचण खां पोइ न करियो ऐं असां तव्हां सभिनी लाइ मुख़्तलिफ़ शरीयतूं ऐं जुदा जुदा रस्ता मुक़ररु कया ऐं जेकॾहिं अल्लाह ताला चाहे हा त तव्हांखे हिकु शरीयत ते करे हा पर तव्हांखे आज़माए थो उन्हनि हुकमनि में जेके तव्हांखे ॾिना अथव पोइ चङनि कमनि में अगराई करियो. अल्लाह ताला ॾांहुं तव्हां सभिनी जो मोटणु आहे पोइ ज़रूरु तव्हांखे ख़बर ॾींदो जिन ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ कंदा हुआ. وأنحكم بينهم بما أنزل الله ولا تتبع أهواءهم واحذرهم أن يفتنوك عن بعض ما أنزل الله إليك فإن تولوا فاعلم أنما يريد الله أن يصيبهم ببعض ذنوبهم وإن كثيرا من الناس لفاسقون. ऐं तव्हां यहूदियुनि जे विच में अल्लाह जे हुकुम मूजिब फ़ैसिलो करियो ऐं उन्हनि जे सदुनि जा ताबे न थियो ऐं उन्हनि खां ख़ौफ़ करियो मतां तव्हांखे अल्लाह जे इन हुकमनि खां फेराए विझनि पोइ जेकॾहिं तव्हां खां मुंहुं मोड़ीनि पोइ तव्हां यकीन करियो अल्लाह ताला इरादो फरमाए थो त इन्हनि जे कुझु गुनाहनि जे एवज़ उन्हनि ते अज़ाब करे ऐं बेशक यहूदियुनि मां घणा माण्हू गुनाहगार आहिनि. أفحكم الجاهلية يبغون ومن أحسن من الله حكما لقوم يوقنون. छा तव्हां खां जाहिलियत जा फ़ैसिला तलब कनि था ऐं अल्लाह ताला जे फ़ैसिले खां वधीक सुहिणो फ़ैसिलो केरु करे थो उन क़ौम लाइ जेके यकीन रखनि था. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا اليهود والنصارى أولياء بعضهم أولياء بعض ومن يتولهم منكم فإنه منهم إن الله لا يهدي القوم الظالمين. اے مومنو तव्हां यहूदियुनि ऐं ईसाइनि सां दोस्ती न रखो इहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि ऐं जेको माण्हू तव्हां मोमिननि मां उन्हनि सां दोस्ती रखे थो उहो बेशक इहो उन्हनि मां आहे बेशक अल्लाह ताला ज़ालिमनि जी क़ौम खे हिदायत नथो फरमाए. فترى الذين في قلوبهم مرض يسارعون فيهم يقولون نخشى أن تصيبنا دائرة
فعسى الله أن يأتي بالفتح أو أمر من عنده فيصبحوا على ما أسروا في أنفسهم نادمين. पोइ रसूल अरबी ॾिसे थो उन्हनि खे जिन जी दिलनि में मर्ज़ आहे, उहे यहूदियुनि ऐं ईसाइनि सां दोस्ती रखण में तकड़ कनि था, चवनि था असांखे ख़ौफ़ आहे मथां असांखे ज़माने जी गर्दिश पहुचे। पोइ वेझो आहे जो अल्लाह मुस्लमान खे फतह अता फरमाए या यहूदियुनि जी पाड़ मटे, पोइ फिरी पिशेमान थींदा उन्हनि ॻाल्हियुनि खां जेके दिल में लिकाइदा हुआ। ويقول الذين آمنوا أهؤلاء الذين أقسموا بالله جهد أيمانهم إنهم لمعكم حبطت أعمالهم فأصبحوا خاسرين. ऐं मोमिन फतह जे ॾींहुं अजर सां चवंदा, छा इहे उहे आहिनि जिन अल्लाह ताला जा पक्का कसम खयां त असीं तव्हां मोमिननि सां गॾु आहियूं। चट थिया अमल इन्हनि जा, पोइ फिरी थिया नुक़सान वारनि मां। يا أيها الذين آمنوا من يرتد منكم عن دينه فسوف يأتي الله بقوم يحبهم ويحبونه أذلة على المؤمنين أعزة على الكافرين يجاهدون في سبيل الله ولا يخافون لومة لائم ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله واسع عليم. हे मोमिनो, जेको तव्हां मां पंहिंजे दीन खां मुर्तद थियो, वो जल्दी अल्लाह ताला आणींदो ॿी क़ौम खे जंहिंसां अल्लाह प्यार कंदो ऐं उहे अल्लाह सां मोहबत रखंदा, मोमिननि ते महिरबान हूंदा ऐं काफ़रनि ते सख़्त हूंदा, अल्लाह जी राह में जिहाद कंदा ऐं मलामत कंदड़नि जी मलामत जो ख़ौफ़ न कंदा। इहे वस्तूं अल्लाह जा एहसान आहिनि, जंहिंखे चाहे अता फरमाए थो ऐं अल्लाह घणो एहसान कंदड़ ॼाणंदड़ आहे। إنما وليكم الله ورسوله والذين آمنوا الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم راكعون. तव्हां मोमिननि जो मददगार अल्लाह ताला ऐं अल्लाह जो रसूल ऐं मोमिन आहिनि। उहे मोमिन निमाज़ पढ़नि था ऐं ज़कात ॾियनि था ऐं उहे रुकू कंदड़ आहिनि। ومن يتول الله ورسوله والذين آمنوا فإن حزب الله هم الغالبون. ऐं जेको माण्हू अल्लाह ताला ऐं रसूल करीम ऐं मोमिननि खे दोस्त बणाए थो, उहो बेशक इहा अल्लाह जी जमायत ई गालिब आहे। يا أيها الذين آمنوا لا تتخذوا الذين اتخذوا دينكم هزوا ولعبا من الذين أوتوا الكتاب من قبلكم والكفار أولياء واتقوا الله إن كنتم مؤمنين. ए मोमिनो, उन्हनि माण्हुनि सां दोस्ती न रखो जेके तव्हांजे दीन सां मज़ाक ऐं रांदि कनि था, चाहे उहे तव्हां खां अॻियां अहल किताब मां हुजनि या काफ़िर हुजनि, ऐं अल्लाह खां ॾिजो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। وإذا ناديتم إلى الصلاة اتخذوها هزوا ولعبا ذلك بأنهم قوم لا يعقلون. ऐं जंहिं वक़्तु उन्हनि खे यानी मुनाफ़िक़नि खे निमाज़ लाइ पुकारजे थो, निमाज़ खे मज़ाक ऐं रांदि सम्झनि था, उहो इन सबबु आहे जो बेशक इहा क़ौम बेसमझ आहे। قل يا أهل الكتاب هل تنقمون منا إلا أن آمنا بالله وما أنزل إلينا وما أنزل من قبل وأن أكثركم فاسقون. ए हबीब, तव्हां फरमायो, ए अहल किताब जा, छा तव्हां असांखे एब लॻायो था जो असां ईमान आंदो आहे अल्लाह ताला ऐं क़ुरान करीम ऐं अॻियल मुक़दस किताबनि ते, ऐं बेशक तव्हां मां घणा गुनाहगार आहिनि। قل هل أنبئكم بشر من ذلك مثوبة عند الله من لعنه الله وغضب عليه وجعل منهم القردة والخنازير وعبد الطاغوت أولئك شر مكانا وأضل عن سواء السبيل. ए हबीब, तव्हां इरशाद फरमायो,
छा आऊं तव्हांखे उन खां ज़्यादा ख़राब ॻाल्हि जी ख़बर न ॾियां जेका अल्लाह वटि आहे। उहे जिन ते अल्लाह लहनत मोकिली ऐं उन्हनि ते नाराज़ थियो ऐं उन्हनि मां बांदर ऐं सूअर ऐं शैतान जा फर्माबरदार पैदा कयईं, इहा उन्हनि जी जाइ तमामु ख़राब आहे ऐं उहे सही राह खां तमामु घणा गुमराह थिया। وَإِذَا جَاءُوكُمْ قَالُوا آمَنَّا وَقَدْ دَخَلُوا بِالْكُفْرِ وَهُمْ قَدْ خَرَجُوا بِهِ وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا كَانُوا يَكْتُمُونَ। रसूल अरबी वटि जॾहिं यहूदी अचनि था चवनि था असां ईमान आंदो, हालांकि तहक़ीक़ दाख़िल थिया कुफर में ऐं मजलिस मां निकिता त बि काफ़िर हुआ ऐं अल्लाह वधीक ॼाणंदड़ आहे जेकी कुझु लिकाइनि था। وترى كثيرا منهم يسارعون في الإثم والعدوان وأكلهم السحت لبئس ما كانوا يعملون। ऐं तव्हां उन्हनि मां घणनि खे ॾिसंदा त गुनाह ऐं जाती कमनि में टकर कंदा ऐं हराम खाईंदड़ हूंदा, सदन अमल तमामु ख़राब आहिनि। لولا ينهاهم الربانيون والأحبار عن قولهم الإثم وأكلهم السحت لبئس ما كانوا يصنعون। छो न मना कयाऊं यहूदियुनि खे संदन दरवेशनि ऐं पादरियुनि कूड़ ॻाल्हाइण खां ऐं हराम खाइण खां, इहे यकीनन तमामु ख़राब कम करे रहिया आहिनि। وقالت اليهود يد الله مغلولة غلت أيديهم ولعنوا بما قالوا بل يداه مبسوطتان ينفق كيف يشاء وليزيدن كثيرا منهم ما أنزل إليك من ربك طغيانا وكفرا وألقينا بينهم العداوة والبغضاء إلى يوم القيامة كلما أوقدوا نارا للحرب أطفأها الله ويسعون في الأرض فسادا والله لا يحب المفسدين। ऐं यहूदियुनि चयो अल्लाह ताला जो दस्ते कुदरत बंदि आहे। फिल हक़ीक़त यहूदियुनि जा हथ बंदि कया विया ईअं चवण जे करे, बल्कि अल्लाह ताला जा दस्ते कुदरत खुलियल आहिनि, जीअं चाहे ख़र्च फरमाए थो। ए हबीब, तव्हां जे मथां रब जे तरफ़ां क़ुरान नाज़िल थियण जे करे यहूदियुनि जी सरकशी ऐं कुफर में ज़रूर ज्यादती थींदी ऐं असां उन्हनि जे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ क़यामत जे ॾींहं ताईं विझराए छॾियो। जॾहिं बि उन्हनि बाहि जंग लाइ ॿारी, अल्लाह ताला उनखे विसाए छॾियो ऐं ज़मीन में फसाद जी कोशिश कनि था ऐं अल्लाह ताला नथो मोहबत रखे फसाद कंदड़नि सां। ولو أن أهل الكتاب آمنوا واتقوا لكفرنا عنهم سيئاتهم ولأدخلناهم جنات النعيم। ऐं जेकर तहक़ीक़ इहे यहूदी रसूल अरबी ते ईमान आणनि हा ऐं अल्लाह खां ॾिजनि हा, ज़रूर असीं उन्हनि जा गुनाह मेटे छॾियूं हा ऐं ज़रूर उन्हनि खे बेश्त में दाख़िल करियूं हा। ولو أنهم أقاموا التوراة والإنجيل وما أنزل إليهم من ربهم لأكلوا من فوقهم ومن تحت أرجلهم منهم أمة مقتصدة وكثير منهم ساء ما يعملون। ऐं जेकर तहक़ीक़ इहे तौरात ऐं इंजील जा हुकुम मञनि हा ऐं जेकी कुझु अल्लाह ताला उन्हनि ॾांहुं मोकिलियो त यकीनन उन्हनि खे आसमान ऐं ज़मीन मां रिज़्क़ मिले हा। उन्हनि मां कुझु माण्हू इंसाफ़ पसंदि आहिनि ऐं उन्हनि मां घणनि जा अमल ख़राब आहिनि। يا أيها الرسول بلغ ما أنزل إليك من ربك وإن لم تفعل فما بلغت رسالته والله يعصمك من الناس إن الله لا يهدي القوم الكافرين। ए रसूल अरबी, तव्हां पहुचायो माण्हुनि ताईं जेकी कुझु तव्हां ते नाज़िल फरमायो वियो तव्हां जे तरफ़ां, ऐं बिलफर्ज़ जेकर तव्हां ईअं न कयो त तव्हां तबलीग जो हक़ अदा न कयो ऐं अल्लाह ताला तव्हां खे ए हबीब माण्हू खां हिफ़ाज़त में रखंदो। बेशक अल्लाह काफ़र क़ौम खे हिदायत नथो ॾे। قل يا أهل الكتاب لستم على شيء حتى تقيموا التوراة والإنجيل وما أنزل إليكم من ربكم وليزيدن كثيرا منهم ما
أنزل إليك من ربك طغيانا وكفرا فلا تأس على القوم الكافرين. اے حبیب तव्हां फरमायो ए अहल किताब तव्हां जे दीन ते एतबार नाहे एस ताईं जो तौरात इंजील जे हुकुम मूजिब मूं ते ऐं क़ुरान करीम ते ईमान आणियो ऐं क़ुरान करीम नाज़िल थियण जे करे ज़रूर ज़्यादत थींदी घणनि यहूदियुनि खे सरकशी ऐं कुफ्र पोइ तबलीग दौरान तव्हां काफ़र क़ौम ते दुख न करियो. إن الذين آمنوا والذين هادوا والصابئون والنصارى من آمن بالله واليوم الآخر وعمل صالحا فلا خوف عليهم ولا هم يحزنون. बेशक जेके माण्हू ज़बानी ईमान आणनि था ऐं जेके यहूदी हुआ ऐं सितारनि खे पूॼींदड़ ऐं ईसाई हुआ उन्हनि मां जिन बि सची दिलि सां ईमान आंदो अल्लाह ते ऐं क़यामत ते ऐं सुठा कम कयऊं पोइ न आहे ख़ौफ़ उन्हनि ते ऐं न उहे ॾुखोइबा. لقد أخذنا ميثاق بني إسرائيل وأرسلنا إليهم رسلا كلما جاءهم رسول بما لا تهوى أنفسهم فريقا كذبوا وفريقا يقتلون. तहक़ीक़ असां बनी इस्राइल खां पको वाइदो वरितो ऐं उन्हनि ॾांहुं रसूल मोकिलियासीं जॾहिं कॾहिं बि उन जी ख़्वाहिश जे ख़िलाफ़ रसूल तशरीफ़ फरमा थिया हिकु टोले रसूलनि खे कूड़ो कयो ऐं हिकु टोले रसूलनि खे शहीद कयो. وحسبوا ألا تكون فتنة فعموا وصموا ثم تاب الله عليهم ثم عموا وصموا كثير منهم والله بصير بما يعملون. ऐं यकीन कयाऊं त उन ई करे उन्हनि ते अज़ाब न थींदो उन खां पोइ ॿोड़ा ऐं गूंगा थिया पोइ तौबा ताइब थिया अल्लाह उन्हनि जी तौबा क़बूल कई वरी घणा उन्हनि मां ॿोड़ा ऐं गूंगा थिया ऐं अल्लाह उन्हनि जे अमलनि यानी हेरा फेरी खे ॾिसंदड़ आहे. لقد كفر الذين قالوا إن الله هو المسيح ابن مريم وقال المسيح يا بني إسرائيل اعبدوا الله ربي وربكم إنه من يشرك بالله فقد حرم الله عليه الجنة ومأواه النار وما للظالمين من أنصار. तहक़ीक़ कुफुर कयो उन्हनि माण्हुनि जिन चयो बेशक अल्लाह त ईसा पुट मरियम आहे ऐं ईसा फरमायो ए बनी इस्राइल तव्हां अल्लाह जी इबादत करियो जेको मुंहिंजो ऐं तव्हांजो रब आहे बेशक जंहिं अल्लाह ताला सां शिरक कयो पोइ तहक़ीक़ अल्लाह ताला उन ते बिश्त हराम कयो ऐं उन जी जाइ जहन्नम आहे ऐं ज़ालिमनि जो को बि मददगार नाहे. لقد كفر الذين قالوا إن الله ثالث ثلاثة وما من إله إلا إله واحد وإن لم ينتهوا عما يقولون ليمسن الذين كفروا منهم عذاب أليم. तहक़ीक़ इन्हनि माण्हुनि कुफुर कयो जिन चयो अल्लाह ताला टिन ख़ुदानि मां हिकु ख़ुदा आहे ऐं कोई इबादत लाइक़ न आहे मगर हिकु अल्लाह ताला ऐं जेकॾहिं इहे पंहिंजे अक़ीदे खां बाज़ न आया त ज़रूर जिन माण्हू कुफुर कयो इन्हनि मां दर्दनाक अज़ाब चखंदा. أفلا يتوبون إلى الله ويستغفرونه والله غفور رحيم. छा पोइ अल्लाह ताला ॾांहुं तौबा ताइब नथा थियनि ऐं अल्लाह ताला खां बख़्शिश तलब नथा कनि हालांकि अल्लाह ताला बख़्शींदड़ रहम कंदड़ आहे. المسيح ابن مريم إلا رسول قد خلت من قبله الرسل وأمه صديقة كانا يأكلان الطعام انظر كيف نبين لهم الآيات ثم انظر أنا يؤفكون. नाहे ईसा पुट मरियम जो मगर रसूल तहक़ीक़ उन खां अॻु रसूल थी गुज़रिया ईसा जी वालिदा निहायत सची आहे ईसा ऐं मरियम ताम खाईंदा हुआ तव्हां ॾिसो कहिड़ी तरह असीं उन्हनि लाइ निशानियूं बयान करियूं था तंहिंखां पोइ ॾिसो कीअं फिरी वञनि था. قل أتعبدون من دون الله ما لا يملك لكم ضرا ولا نفعا
والله هو السميع العليم. तव्हां फरमायो छा गैरुल्लाह यानी बुतन वग़ैरह जी इबादत करियो था जेके तव्हांखे नफ़ो या नुक़सान था पहुचाए सघनि ऐं अल्लाह ताला हमेशा ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे. قل يا أهل الكتاب لا تغلوا في دينكم غير الحق ولا تتبعوا أهواء قوم قد ضلوا من قبل وأضلوا كثيرا وضلوا عن سواء السبيل. तव्हां फरमायो ए अहल किताब जा तव्हां नाहक पंहिंजे दीन में हद खां न वधो ऐं न ताबेदारी करियो उन क़ौम जी जेके गुमराह थिया अॻ में ऐं घणनि माण्हुनि खे गुमराह कयाऊं ऐं रसूल अरबी जी आमद खां पोइ बि इस्लाम न आंदाऊं. لعن الذين كفروا من بني إسرائيل على لسان داود وعيسى بن مريم ذلك بما عصوا وكانوا يعتدون. लअनत कया विया बनी इसराइल मां उहे जिन कुफर कयो हज़रत दाऊद ऐं हज़रत ईसा बिन मरियम जी ज़बान खां. इहो बदिलो आहे हदनि बेफ़रमानी ऐं हद खां वधण जो. كانوا لا يتناهون عن منكر فعلوه لبئس ما كانوا يفعلون. ख़राब कम खां हिक ॿिए खे न रोकींदा हुआ तमामु ख़राब थियो जेको अमल कंदा हुआ. ترى كثيرا منهم يتولون الذين كفروا لبئس ما قدمت لهم أنفسهم أن سخط الله عليهم وفي العذاب هم خالدون. तव्हां उन्हनि मां घणा ॾिसंदा जेके काफ़रनि सां दोस्ती रखनि था. यकीनन इहो बुछड़ो थियो अमल जेको अॻिते पंहिंजे लाइ मोकिलियाऊं जो अलाह जो गज़ब उन्हनि ते थियो ऐं अज़ाब में उहे हमेशह हूंदा. ولو كانوا يؤمنون بالله والنبي وما أنزل إليه ما اتخذوهم أولياء ولكن كثيرا منهم فاسقون. ऐं जेकॾहिं अहल किताब अलाह ताला ऐं रसूल अरबी ऐं क़ुर करीम ते ईमान आणनि हा त मुशरिकनि खे दोस्त न बनाइनि हा ऐं पर घणा उन्हनि मां गुनहगार आहिनि. لتجدن أشد الناس عداوة للذين آمنوا اليهود والذين أشركوا ولتجدن أقربهم مودة للذين آمنوا الذين قالوا إنا نصارى ذلك بأن منهم قسيسين ورهبانا وأنهم لا يستكبرون. ज़रूर तव्हां लहंदा मुस्लमान जा सख़्त दुश्मन यहूदी ऐं मुशरिक ऐं ज़रूर तव्हां लहंदा मुस्लमान जी दोस्ती में तमामु वेझा उन्हनि माण्हुनि खे जेके चवनि था असीं नसारा आहियूं. इहा दोस्ती इन ई सबब आहे जो के इन्हनि में ॼाणू ऐं दरवेश आहिनि ऐं बेशक इहे तकबुर नथा कनि. وإذا سمعوا ما أنزل إلى الرسول ترى أعينهم تفيض من الدمع مما عرفوا من الحق يقولون ربنا آمنا فاكتبنا مع الشاهدين. ऐं जॾहिं इहे क़ुर करीम ॿुधनि था त उन्हनि जी अखियुनि खे तव्हां ॾिसंदा त लुड़कनि खां भरिजी अचनि थियूं. इन ई सबबा जो इन्हनि क़ुर करीम खे सुञातो चवनि था ए असांजा रब असां ईमान आंदो रसूल अरबी ते पोइ तूं असांखे रसूल अरबी जी उम्मत मां पाण वटि लिख. وما لنا لا نؤمن بالله وما جاءنا من الحق ونطمع أن يدخلنا ربنا مع القوم الصالحين. ऐं असांखे छा आहे जो असीं अलाह ताला ऐं क़ुर करीम ते ईमान न आणियूं ऐं असां उमीद रखूं था त असांजो रब असांखे चङनि माण्हुनि सां विश्त में दाख़िल फरमाईंदो. فأثابهم الله بما قالوا جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك جزاء المحسنين. अल्लाह ताला संदन इन ई चवण जे करे खेनि बाग अता कया जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं. इहे हमेशह उन ई में हूंदा ऐं इहो नेकोकारनि जो बदिलो आहे. والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك
أصحاب الجحيم ऐं जिन माण्हुनि कुफर कयो ऐं अलाह ताला जी आयतुनि खे कूड़ो सम्झो उहे जहन्नमी आहिनि يا أيها الذين آمنوا لا تحرموا طيبات ما أحل الله لكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين ए मोमिनो पाक शयुनि खे हराम न सम्झो उहे शयूं जेके तव्हां लाइ अलाह ताला हलाल फरमायूं आहिनि ऐं हद खां न वधो बेशक अलाह ताला हद खां वधंदड़नि सां मोहबत नथो रखे وكلوا مما رزقكم الله حلالا طيبا واتقوا الله الذي أنتم به مؤمنون ऐं तव्हां खाओ हलाल पाक शयूं जेके अलाह ताला तव्हांखे रिज़्क़ करे ॾिनियूं आहिनि ऐं उन अलाह ताला खां ॾिजो जंहिं ते तव्हांखे ईमान आहे لا يؤاخذكم الله باللغو في أيمانكم ولكن يؤاخذكم بما عقدتم الأيمان فكفارته إطعام 10 مساكين من أوسط ما تطعمون أهليكم أو كسوتهم أو تحرير رقبة فمن لم يجد فصيام 3 أيام ذلك كفارة أيمانكم إذا حلفتم واحفظوا أيمانكم كذلك يبين الله لكم آياته لعلكم تشكرون तव्हांजे अजाइन कसमनि खणण जे करे अलाह तव्हां ते पकड़ नथो फरमाए ऐं पर पकड़ फरमाए थो उन्हनि कसमनि ते जेके तव्हां सोची सम्झी खयां आहिनि पोइ अहिड़े क़सम जे एवज़ 10 मिस्किननि खे दरमियाने क़िस्म जो ताम खारायो जेको तव्हां पंहिंजे घरवारनि खे खारायो था या उन्हनि खे 3 कपिड़ा ढकायो या बानो आज़ाद करियो पोइ जेको मज़कूर शयुनि खे न लहे त पोइ 3 ॾींहं रोज़ा रखे इहो एवज़ तव्हांजनि कसमनि जो आहे जॾहिं पूरा था करियो ऐं पंहिंजनि कसमनि जी हिफ़ाज़त करियो अहिड़ी तरह बयानु फरमाए थो अलाह ताला तव्हां लाइ शरीयत जा अहकाम त मन तव्हां शुक्रगुज़ार थियो يا أيها الذين آمنوا إنما الخمر والميسر والأنصاب والأزلام رجس من عمل الشيطان فاجتنبوه لعلكم تفلحون ए मोमिनो शराब ऐं जुआ ऐं बुत ऐं धारा पलीद शैतानी कम आहिनि पोइ तव्हां उन्हनि कमनि खां परहेज़ करियो त यकीनन तव्हां कामयाब थींदा إنما يريد الشيطان أن يوقع بينكم العداوة والبغضاء في الخمر والميسر ويصدكم عن ذكر الله وعن الصلاة فهل أنتم منتهون शैतान चाहे थो त तव्हांजे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ विझे शराब पीअण जे करे ऐं जुआ रहण जे करे ऐं तव्हांखे अलाह जे ज़िक्र ऐं निमाज़ खां रोके छा पोइ तव्हां उन जे चवण ते रोकबा وأطيعوا الله وأطيعوا الرسول واحذروا فإن توليتم فاعلموا أنما على رسولنا البلاغ المبين ऐं अलाह ताला ऐं रसूल अरबी जी फरमाबरदारी करियो ऐं होशियार थियो पोइ जेकॾहिं तव्हां फिरिया पोइ तव्हां यकीन करियो असांजनि पैगंबरनि ते फ़क़ति साफ़ तबलीग करण आहे ليس على الذين آمنوا وعملوا الصالحات جناح فيما طعموا إذا ما اتقوا وآمنوا وعملوا الصالحات ثم اتقوا وأحسنوا والله يحب المحسنين उन्हनि माण्हुनि ते गुनाह नाहे जिन ईमान आंदो ऐं सुहिणा अमल कया जेके उन्हनि शिकार मां खाधो जंहिं वक़्तु उन्हनि ख़ौफ़ कयो ऐं ईमान आंदो ऐं सुहिणा अमल कया उन खां पोइ ख़ौफ़ कयऊं ऐं ईमान आंदाऊं उन खां पोइ ख़ौफ़ कयऊं ऐं नेकी कयऊं ऐं अलाह ताला नेकोकारनि सां मोहबत रखे थो يا أيها الذين آمنوا ليبلونكم الله بشيء من الصيد تناله أيديكم ورماحكم ليعلم الله من يخافه بالغيب فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم ए मोमिनो ज़रूर तव्हांखे अलाह ताला आज़माईंदो उन शिकार सां जंहिंखे तव्हांजा हथ ऐं नेज़ा पहुचनि था इन ई लाइ त
पर पुट ख़ौफ़ कंदड़ खे चिटो फरमाए पोइ जेको माण्हू हुकुम अचण खां पोइ हद खां वधे पोइ उन लाइ दर्दनाक अज़ाब आहे يا أيها الذين آمنوا لا تقتلوا الصيد وأنتم حرم ومن قتله منكم متعمدا فجزاء مثل ما قتل من النعم يحكم به ذوى عدل منكم هديا بالغ الكعبة أو كفارة طعام مساكين أو عدل ذلك صياما ليذوق وبال أمره عفى الله عما سلف ومن عاد فينتقم الله منه والله عزيز ذو انتقام اے मोमिनो न मारियो तव्हां शिकार खे हालांकि तव्हां एहराम में आहियो ऐं जे माण्हू तव्हां मां एहराम में ॼाणी वाणी शिकार कयो पोइ उन जे एवज़ ओड़ो ई चौपायो ॾिए तव्हां मां बहादुर माण्हू उन जो फ़ैसिलो कनि या क़ुर्बानी हरम में ज़बह कई वञे या उन जे एवज़ मिस्कीननि खे ताम खाराए या उन जे बराबरि रोज़ा रखे इन ई लाइ त बेफ़रमानी जी सख़्ती चखे अलाह ताला माफ़ फरमायो जेको थी गुज़रियो ऐं जेको एहराम में शिकार करे थो पोइ अलाह उन खां बदिलो वठंदो ऐं अलाह غالب इंतकाम वठंदड़ आहे أحل لكم صيد البحر وطعامه متاعا لكم وللسيارة وحرم عليكم صيد البر ما دمتم حرما واتقوا الله الذي إليه تحشرون तव्हां लाइ हलाल कयो वियो समुंड जो शिकार फ़क़ति मच्छी ऐं उन जो खाइण तव्हां लाइ ऐं मुसाफ़िरनि लाइ ऐं हराम कयो वियो तव्हां ते ख़ुश्की जो शिकार जेसिताईं तव्हां एहराम में आहियो ऐं अलाह ताला खां ख़ौफ़ करियो उन ई ॾांहुं तव्हां गॾु कया वेंदा جعل الله الكعبة البيت الحرام قياما للناس والشهر الحرام والهدي والقلائد ذلك لتعلموا أن الله يعلم ما في السماوات وما في الأرض وأن الله بكل شيء عليم अलाह ताला काबे शरीफ़ खे माण्हुनि लाइ दीन ऐं दुनिया जी बहितरी जो ज़रियो कयो आहे ऐं हज वारनि महीननि खे ऐं क़ुर्बानी खे ऐं निशान ॾिनल क़ुर्बानी जानवरनि खे इहो इन ई लाइ त तव्हां मालूम करियो बेशक अलाह ॼाणे थो जेको कुझु आसमाननि में ऐं जेको कुझु ज़मीनुनि में आहे ऐं बेशक अलाह ताला हर शइ खे ख़ूब ॼाणंदड़ आहे اعلموا أن الله شديد العقاب وأن الله غفور رحيم तव्हां मालूम करियो बेशक अलाह ताला सख़्त सज़ा ॾींदड़ ऐं बेशक अलाह ताला बख़्शींदड़ बाज़ारो आहे ما على الرسول إلا البلاغ والله يعلم ما تبدون وما تكتمون रसूल अरबी जी ज़िमेदारी फ़क़ति पैगाम पहुचाइण आहे अलाह ताला ॼाणे थो जेको तव्हां ज़ाहिर करियो था ऐं जेको तव्हां लिकायो था قل لا يستوي الخبيث والطيب ولو أعجبك كثرة الخبيث فاتقوا الله يا أولي الألباب لعلكم تفلحون ए हबीब तव्हां फरमायो बराबरि नथा थियनि पलीत ऐं पाक ऐं जेतोणीकि तव्हांखे हैरत में विझे पलीत जी घाई पोइ अलाह ताला खां ख़ौफ़ करियो ए कुलमंदो त यकीनन तव्हां कामयाब थींदा يا أيها الذين آمنوا لا تسألوا عن أشياء إن تبد لكم تسؤكم وإن تسألوا عنها حين ينزل القرآن تبد لكم عفى الله عنها والله غفور حليم ए मोमिनो रसूल अरबी खां उन्हनि शयुनि बाबति सवाल न पुछो जो जेकॾहिं तव्हां लाइ ज़ाहिर कयूं वञनि हा त तव्हांखे ॾुखियूं लॻनि हा ऐं जेकॾहिं तव्हां सवाल करियो था उन्हनि शयुनि बाबति जॾहिं क़ुर करीम नाज़िल थिए थो त ज़ाहिर कयूं वेंदियूं तव्हां लाइ अलाह ताला तव्हांजा सुवाल करण माफ़ फरमाया ऐं अलाह ताला बख़्शींदड़ बुर्दबार आहे قد سألها قوم من قبلكم ثم أصبحوا بها كافرين बेशक अहिड़ियुनि शयुनि बाबति अॻियुनि क़ौमुनि बि सुवाल पुछिया उन खां पोइ उहे सुवालनि सबबा फिरी थिया काफ़रनि मां ما جعل الله من بحيرة ولا سائبة ولا وصيلة ولا حام ولكن الذين كفروا يفترون على الله الكذب وأكثرهم لا يعقلون अलाह ताला
कतन हराम न कई कन चीरियल डाची ऐं न मैदान में खुलियल डाची ऐं न ॿ फर ॾींदड़ रिढ ऐं न फान उठ खे पर उहे माण्हू जिन कुफुर कयो उहे अलाह ताला ते कूड़ मणनि था यानी इन्हनि हलाल जानवरनि खे हराम सम्झनि था ऐं उन्हनि मां घणा नथा सम्झनि وإذا قيل لهم تعالوا إلى ما أنزل الله وإلى الرسول قالوا حسبنا ما وجدنا عليه آباءنا أولو كان آباؤهم لا يعلمون شيئا ولا يهتدون ऐं जंहिं वक़्तु उन्हनि खे चयो वञे थो तव्हां अचो अलाह ताला ऐं रसूल अरबी जे हुकमनि तरफ़ चवनि था असां लाइ उहो दीन काफ़ी आहे जंहिं ते असांजा पीर ॾाॾा हुआ छा जेतोणीक हुननि जा पीर ॾाॾा नथा ॼाणनि त ही हिदायत वारा न थींदा يا أيها الذين آمنوا عليكم أنفسكم لا يضركم من ضل إذا اهتديتم إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم تعملون ए मोमिनो तव्हां जे मथां पंहिंजनि जाननि जो इस्लाह करणो आहे नथो नुक़सान ॾे तव्हांखे कंहिंजो गुमराह थियनि जॾहिं तव्हां हिदायत वारा आहियो अलाह ताला ॾांहुं तव्हां सभिनी जो मोटणु आहे पोइ तव्हांखे तव्हांजे अमलनि जी ज़रूरु ख़बर ॾींदो يا أيها الذين آمنوا شهادة بينكم إذا حضر أحدكم الموت حين الوصية اثنان ذوى عدل منكم أو آخران من غيركم إن أنتم ضربتم في الأرض فأصابتكم مصيبة الموت تحبسونهما من بعد الصلاة فيقسمان بالله إن ارتبتم لا نشتري به ثمنا ولو كان ذا قربى ولا نكتم شهادة الله إنا إذا لمن الآثمين ए मोमिनो तव्हांजी पाण में शाहिदी आहे जॾहिं तव्हां मां कंहिंखे मौत अचे वसियत करण वक़्तु तव्हां मां ॿ माण्हू इंसाफ़ वारा हुजनि या ॿिया माण्हू शाहिद हुजनि जेकॾहिं तव्हां मुसाफ़िर आहियो पोइ तव्हांखे मौत जो हादसो पेश अचे ॿिनि शाहिदनि खां कसम खणायो टे परी निमाज़ खां पोइ इहे ॿई शाहिद अलाह जो कसम खणनि जेकॾहिं शक हुजे त चवनि नथा वठूं असां कूड़े कसम जे एवज़ कंहिं मुल्क खे जेतोणीक असांजा माइट हुजनि ऐं अलाह जी शाहिदी असां ॻुझी नथा करियूं बेशक असां शाहिदी लिकाइण वक़्तु गुनहगारनि मां थींदासीं فإن عثر على أنهما استحقا إثما فآخران يقومان مقامهما من الذين استحق عليهم الأوليان فيقسمان بالله لشهادتنا أحق من شهادتهما وما اعتدينا إنا إذا لمن الظالمين पोइ जेकॾहिं इत्लाह मिले इहे शाहिद हक़ विञाईंदा त पोइ ॿ ॿिया शाहिद आदिल उन्हनि शाहिदनि जे एवज़ मुक़ररु कया वञनि जेके मैयत खे वेझा हुजनि पोइ ॿई शाहिद कसम खणनि त असां ॿिन्हीअ जी शाहिदी पहिरें जी शाहिदी खां वधीक सही आहे ऐं असां हक़ खां तिजावज़ो न कयो आहे अगरि असां ईअं कयो त बेशक असां उन वक़्तु ज़ालिमनि मां थींदासीं ذلك أدنى أن يأتوا بالشهادة على وجهها أو يخافوا أن ترد أيمانهم بعد أيمانهم واتقوا الله واسمعوا والله لا يهدي القوم الفاسقين इहे मज़कूर अहकाम उन लाइ आहिनि जो शाहिदी सही नमूने सां अदा कनि या उन्हनि खे ख़ौफ़ हुजे त असांजा कसम ॿियनि जे कसमनि जे करे रद्द कया वेंदा ऐं अलाह ताला खां ॾिजो ख़यानत करण ऐं कूड़नि कसमनि खणण में ऐं अलाह ताला गुनहगार क़ौम खे हिदायत नथो फरमाए يوم يجمع الله الرسل فيقول ماذا أجبتم قالوا لا علم لنا إنك أنت علام الغيوب क़यामत जे ॾींहुं अलाह ताला सभिनी रसूलनि खे गॾु करे सवाल पुछंदो तव्हांखे पैगाम पहुचाइण वक़्तु कहिड़ो जवाबु मिलियो चवंदा असांखे को इल्मु नाहे बेशक तूं ई ॼाणंदड़ आहीं إذ قال الله يا عيسى ابن مريم اذكر نعمتي عليك
عليك وعلى والدتك إذ أيدتك بروح القدس تكلم الناس في المهد وكهلا وإذ علمتك الكتاب والحكمة والتوراة والإنجيل وإذ تخلق من الطين كهيئة الطير بإذني فتنفخ فيها فتكون طيرا بإذني وتبرئ الأكمه والأبرص بإذني وإذ تخرج الموتى بإذني وإذ كففت بني إسرائيل عنك إذ جئتهم بالبينات فقال الذين كفروا منهم إن هذا إلا سحر مبين. जंहिं वक़्तु अलाह ताला ईसा पुट मरियम खे फरमाईंदो त तूं मुंहिंजूं नेमतूं यादि कर जेके मूं तुंहिंजे ऐं तुंहिंजी वालिद ते कयूं जॾहिं असां तोखे जिब्रील अमीन जी मदद सां मज़बूत बनायो तमामु नंढपण में तो गुफ़्तगू कई ऐं पकी उमिरि में तो तबलीग कई ऐं उन ई वक़्तु असां तोखे किताब ऐं हिकमत ऐं तौरात ऐं इंजील जो इल्मु अता कयो ऐं जंहिं वक़्तु तो मिटीअ मां मुंहिंजे हुकुम सां पखी जी मूर्ति तयारु कई थे पोइ तो उन ई में फूक ॾिनी थे पोइ मुंहिंजे हुकुम सां इहा मूर्ति पखी बणिजी वई थे ऐं तो शफ़ा ॾिनी थे माउ जे पेटां अंधे ॿार खे ऐं कोड़ वारे मरीज़ खे ऐं जंहिं वक़्तु कब्रुनि मां मुअल ज़िंदह करे थे कढिया मुंहिंजे हुकुम सां ऐं जंहिं वक़्तु बनी इसराइल खे असां तोखां रोकियोसीं जॾहिं तो उन्हनि वटि मौजा आंदा पोइ उन्हनि मां काफ़रनि चयो न आहे हीअ मगर साफ़ जादू. وإذ أوحيت إلى الحواريين أن آمنوا بي وبرسولي قالوا آمنا واشهد بأننا مسلمون. ऐं जॾहिं असां हवारनि जी दिलि में विधो त असां ते ऐं तो ते ईमान आणनि चयऊं असां ईमान आंदो ऐं तूं शाहिदी ॾे बेशक असां मुस्लमान आहियूं. إذ قال الحواريون يا عيسى ابن مريم هل يستطيع ربك أن ينزل علينا مائدة من السماء قال اتقوا الله إن كنتم مؤمنين. जॾहिं हवारिन सवाल कयो ए ईसा पुट मरियम जा छा तुंहिंजे रब खे तौफ़ीक़ आहे जो असांजे मथां नाज़िल करे आसमान मां ताम जो दस्तरखान. ईसा फरमायो अल्लाह खां ख़ौफ़ करियो जेकर तव्हां मोमिन आहियो. قالوا نريد أن نأكل منها وتطمئن قلوبنا ونعلم أن قد صدقتنا ونكون عليها من الشاهدين. चयऊं असां इरादो करियूं था त इन ई मां असीं खाऊं ऐं असांजूं दिलियूं मुतमइन थियनि ऐं असीं मालूम करियूं त तूं नबूवत में सचो आहीं ऐं असीं इन ई ॻाल्हि ते गवाहनि मां हुजूं. قال عيسى ابن مريم اللهم ربنا أنزل علينا مائدة من السماء تكون لنا عيدا لأولنا وآخرنا وآية منك وارزقنا وأنت خير الرازقين. ईसा पुट मरियम अर्ज़ कयो ए असांजा अल्लाह असांजे मथां ताम जो दस्तरखान आसमान मां नाज़िल फरमाए जेको असां लाइ बाहिसे ख़ुशी थिए पहिरियनि खाईंदड़नि ऐं पोयनि खाईंदड़नि लाइ तुंहिंजे तरफ़ां निशानी थिए ऐं तूं असांखे रिज़्क़ ॾे ऐं तूं बहितरीन रिज़्क़ ॾींदड़ आहीं. قال الله إني منزلها عليكم فمن يكفر بعد منكم فإني أعذبه عذابا لا أعذبه أحدا من العالمين. अल्लाह फरमायो बेशक आऊं दस्तरखान खे तव्हां ते नाज़िल करियां थो पोइ जंहिं माण्हू तव्हां मां उन खां पोइ बि कुफर कयो पोइ बेशक आऊं ते सख़्तु अज़ाब कंदुसि जो अहिड़ो अज़ाब दुनिया में कंहिं ते न थियो हूंदो. وإذ قال الله يا عيسى ابن مريم أأنت قلت للناس اتخذوني وأمي إلهين من دون الله قال سبحانك ما يكون لي أن أقول ما ليس لي بحق إن كنت قلته فقد علمته تعلم ما في نفسي ولا أعلم ما في نفسك إنك أنت علام الغيوب. ऐं तव्हां यादि करियो जॾहिं अलाह ताला फरमाईंदो क़यामत जे ॾींहुं ए ईसा पुट मरियम जा छा तव्हां चयो हो माण्हू खे त मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे ॿ ख़ुदा करे मञो अलाह ताला खां सवाइ
हज़रत ईसा अर्ज़ कंदो तूं पाक आहीं, मुंहिंजे लाइ मुनासिब नाहे जो आऊं उहो चवां जेकी मूंखे हक़ नाहे। जेकॾहिं मूं चयो हूंदो बिलफर्ज़ पोइ बेशक तोखे मालूम हूंदो, तूं ॼाणी थो जेकी मुंहिंजी दिलि में आहे ऐं नथो ॼाणा आऊं जेको तोखे मालूम आहे। बेशक तूं ई घणो ग़ैब ॼाणंदड़ आहीं। ما قلت لهم إلا ما أمرتني به أن اعبدوا الله ربي وربكم وكنت عليهم شهيدا ما دمت فيهم فلما توفيتني كنت أنت الرقيب عليهم وأنت على كل شيء شهيد न चयो आहे मूं उन्हनि खे मगर जेको तो मूंखे हुकुम कयो त उहे इबादत कनि अलाह जी जेको मुंहिंजो ऐं तव्हांजो रब आहे। ऐं जेसि ताईं आऊं उन्हनि में रहियसि ओसि ताईं आऊं उन्हनि ते निगरान हुयुसि। पोइ जॾहिं तो मूंखे खायो पोइ तूं उन्हनि ते निगाह रखंदड़ हुएं ऐं तूं हर शइ जो ॼाणंदड़ आहीं। إن تعذبهم فإنهم عبادك إن تعذبهم فإنهم عبادك وإن تغفر لهم فإنك أنت العزيز الحكيم जेकॾहिं तूं उन्हनि ते अज़ाब कंदे पोइ बेशक इहे तुंहिंजा बाना आहिनि ऐं जेकॾहिं तूं उन्हनि खे बख़्श कंदे पोइ बेशक तूं ई ग़ालिब हिकमत वारो आहीं। قال الله هذا يوم ينفع الصادقين صدقهم لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا رضي الله عنهم ورضوا عنه ذلك الفوز العظيم अलाह ताला फरमाईंदो ही ॾींहुं आहे जो नफ़ो थो ॾिए मुमिननि खे संदन ईमान आण। उन्हनि मोमिननि लाइ बाग़ आहिनि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं हमेशह हमेशह उन ई में रहंदा। अलाह ताला उन्हनि खां राज़ी हूंदो ऐं उहे मोमिन रब करीम खां राज़ी हूंदा। इहा वॾी कामयाबी आहे। لله ملك السماوات والأرض وما فيهن وهو على كل شيء قدير अलाह ताला ला आहे मुल्क आसमाननि ऐं ज़मीनुनि जो ऐं जेकी कुझु उन्हनि में आहे ऐं अलाह ताला हर शइ ते हाज़िर आहे।